हैदराबाद पाकिस्तान चांवरनि जे एक्सपोर्ट मुतासिर थियण सबबि सिंध में सारियुनि जे अघ में वॾी बेमानी ते घटिताई थी वई आहे। जिते आबादगार अॻवाननि आलमी मयारनि मूजिबि सारियुनि जे पोख लाइ एक्सपोर्टरनि खां ख़रीदारीअ बाबति ज़मानत घुरी वरिती आहे। सारियुनि जे अघ में वॾे पैमाने ते लाथ सिंध जे आबादगारनि खे गिणतीअ में विझी छॾियो आहे। अघ में घटिताई जो हिकु कारण पाकिस्तानी चांवरनि जी हिकु खेप ग़ैर मयारी करार ॾेई छॾे ऐं यूरोपीय यूनियन मां वापसि मोकिलण ऐं एक्सपोर्ट मुतासिर थियण जी बि ॼाणायो वियो आहे। सारियुनि जे इन मामले बाबति सिंध ज़राअत खाते जे सेक्रेटरी रफ़ीक अहमद बुड़े जी सदारत में आबादगार तंज़ीमुनि ऐं सिंध तोड़े वफ़ाक़ी हुकूमत जे इदारनि जी वीडियो लिंक ते हिकु गॾिजाणी थी, जंहिंमें सारियुनि जे मामले खे हल करण लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते ग़ौर कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।